मुझे रोज़ानो दिल बर काल थो करे, मुझो पूरो अंगल हर हाल थो करे। दस्या छा मुझो केडो ख्याल थो करे, दस्या छा मुझो केडो ख्याल थो करे। अस्सलाम वालेकुम या अली मदद, मां आवां जी पंहिंजी सिंगर शहबोलाल। जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे बीजी प्रोडक्शन में, जिन चीफ सिलेक्शन शायर आहिनि गुल मोहम्मद गोपांग, सदाम लाड दुबई वारो, अब्दुल मजीद ब्रेमाणी, ऐं सिलेक्शन शायर आहिनि हाजी नदीम बुकेजो, राशिद कलोड़ो सऊदी वारो, ऐं शाहरुख लाड, राजा लाड, इमरान गादी, ऐं इलियास लाशारी, फिदा हुसैन मुगेरी, वज़ीर शोरो, वहीद सुमरो ऐं फिदा हुसैन अबड़ो। ऐं हिन एल्बम जा प्रोड्यूसर आहिनि बशीर गोपांग। ऐं ख़ासि महिरबानियूं आहिनि सदाम तना, नबील मला, एजाज़ तुनियो ऐं ख़ालिद खोसे जी। ऐं उमेद त ही मुंहिंजो एल्बम तव्हांखे ज़रूरु पसंदि। आई होप लाइक।